तादील अरकान नथो करे, यानी पंहिंजा रुकू ऐं सजदा मुकम्मल नथो करे न, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे तमामु चोरनि खां बदतरीन चोर करार ॾिनो आहे। अहिड़ो शख़्स जेको नमाज़ थो पढ़े ऐं नमाज़ जा रुकू ऐं सजदा मुकम्मल नथो करे, त अल्लाह तबारक व ताला अहिड़े शख़्स जी नमाज जी तरफ़ नज़र रहमत नाहे फरमाईंदो। हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो, बेशक सभिनी इंसाननि मां जेको बदतरीन इंसान आहे, बुरो इंसान आहे न, उहो चोर आहे। कहिड़ो चोर? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लज़ी यसरिक़ु सलातहू। सभिनी इंसाननि मां बदतरीन बुरो इंसान उहो चोर आहे जेको नमाज में चोरी थो करे। सहाबा किराम अर्ज़ कयो, क़ालू या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कैफ़ यसरिक़ुहा। इहो तो ॿुधायो उहो चोर नमाज में पंहिंजी नमाज पढ़ंदे नमाज में कीअं चोरी कंदो आहे? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहो चोर ईअं चोरी कंदो आहे पंहिंजी नमाज में जो नमाज जा रुकू ऐं सजदा पूरा अदा न कंदो आहे। पूरा अदा कीअं थींदा? जॾहिं असां रुकू में वञूं त सही तरह झुकूं, जीअं हुकुम आहे, जीअं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो। वरी समी अल्लाहु लिमन हमीदा चयोसीं, हाणे सिधो थी बीठासीं, हाणे रुकू मुकम्मल थियो। ईअं न थियो त अञा सिधा थिया ई न आहियूं त सजदे जी तरफ़ हलिया वियासीं। अञा सजदो जॾहिं कयूं त असांजी पुठी हसबे मामूल जंहिंजी जहिड़ी कैफ़ियत आहे, हालत आहे, इंसान आहे, त पंहिंजी पुठी जेतिरी सिधी रखे सघे थो पंहिंजी पुठी सिधी रखे, उन में ढिल न ॾे। ईअं वरी जॾहिं सजदो करे उथे त सफ़ा सिधो थी इत्मीनान सां वेह, पोइ वरी ॿिए सजदे में वञे। ईअं न त हिकिड़ो सजदो अञा सिधो थियो ई न, ॿिए सजदे जी तरफ़ हलियो वियो। त इन जो मक़सदु इहो आहे त हिन सजदो मुकम्मल न कयो। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन नमाज़ में चोरी कई।